मुर्स दर दे बीठा खण 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 जल्दी कर थकी खाना दो ना कण थकी पया मां खाना दो ना कण डबो कण डबो पे खाजी डबो पे का मुझे मोबाइल उठी है मोबाइल नहीं माना सैंडल है ये तो टिकन के लगा था जो दिमाग चाहे थे माता ने दुख में बराबर जैसे लेडीज फर्स्ट माई जी गाल लिख दिया ये ना छटनी एरे कोट दी जे पलंग डाढा है एकड़ो मोबाइल थियो जलसो रखराई आलम सगरो पर्दे की तकलीफ रखी जीवा पर्दो करायो माइन के अमड़न के बेनन के नानन के पर्दो करायो अल्लाह जो हुकुमा पर्दो रसूल जो हुकुमा पर्दो इमामन जो हुकुमा पर्दो अम्मा फातिमा सैन जो हुकुमा पर्दो जे मलंग जे पढ़ाई जो वारो जी सुबाने मायू न वठी जो मुला संगे छितो करे छडिया बे दी ते मायू आयू ही कोन मायू आयू तो मर्द पहुता ही कोन बे दी ते जे जाकिर जे पढ़ाई जो वारो शुरू थियो ए मेरे मौला तू मोमिनन को वधा बाकी मोमिन आपे वधसिन आपे ए रे हिंदार दे रंग दे ए जिदा यहाँ तो घाटे अब बोले सब लू सते था जवाब खराब भाई जा औरत सुधरी पे तो जन्नत के हूरन को भी मथे औरत बिगड़ी पे तो शैतान की भी मां सच ॻाल्हि तो क्या तो वरो हथियार काफिर जो ये यारो शैतान जो बचायो बचा ईमान आए कुछ तो मां पंज साल के कलंदर ते न मोकली न पट मरियो सब हट जियो आए कुछ मां पंज मां के भेण के न्याणी के भिटाई तो कोन मोकली न बढ़िया तो इंशाल्लाह चौ आए को जो तो करे तो आज को पांजी भेण के न्याणी के साल के गड़ी खुदा बख्श बुटे भी न मोकली अदड़ी बेनजीर कलमर के मारी थी वने हां सब वाला रोते एतरी बेचारी मायू दुख में जो जन ट्रे बाबा बेका बजा देलदन अम्मा भोग्यो खुदा कुटजो नेकी जो तब इख्तियार कयो शिरक ऐं बिदत खां बचो ज़लालत ऐं गुमराही खां बचो असांजे वाइलनि जो इहो मक़सदु आहे त माण्हुनि जो ईमान बि बचे माण्हुनि जा अमल बि ठीकु थियनि ये शिरक खां बि बचनि बिदत खां बि बचनि ज़लालत खां बि बचनि गुमराही खां बि बचनि जीअं इन्हनि जो रुठल रब इन्हनि ते परची वञे या अल्लाह तूं असां ते राज़ी थी या अल्लाह तूं असांजे ग़लतियुनि खे माफ़ कर या अल्लाह तू असांखे हया ऐं शर्म नसीब कर या अल्लाह तू असांजे हलाल रोज़ी में बरकत कर या अल्लाह तू असांखे रोज़ानो 5 वक़्तनि जी निमाज़ नसीब फरमा।